जय जय श्री राधे। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। श्याम सुंदर भगवान की जय। जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। बाबा साधु राम साहिब, बाबा धनुराम साहिब, बाबा राम प्रसाद साहिब, बाबा हरि शरण राम साहिब, बाबा नारायण दास साहिब, बाबा आनंद राम साहिब, बाबा भगत राम साहिब की जय। गजानंद भगवान की जय। ओम सर्वश्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ग्यारस गोविंद। सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की जय। श्रीमद्भागवत भगवान की जय। भगवान शुकदेव भगवान वेदव्यास सूत जी शौनकादि विदुर जी मैत्रेय जी गोप गोपी जन ग्वाल बाल सर्व संत भक्त महात्माओं की जय। हरि ओम गणपतिर्विघ्नराजो लंबतुंडो गजाननः द्वैमातुरश्च हिरं एकदन्तो गणाधिपः विनायकश्चारुकर्ण पशुपालो भवात्मज। ओम नमो शारदा मातृविद्या प्रदेनी करो मेध मेधा यथा कंत्रवेणी करो नष्ट मुहाद शांत्याद दीजे हरो आपकारी हृदय धाम कीजे। ओम ऐं ह्रीं श्री सरस्वत्यै नमः। ओम ऐं ह्रीं श्री सरस्वत्यै नमः। ओम ऐं ह्रीं श्री सरस्वत्यै नमः। ओम वंदो गुरुपद कंज कृपा सिंधु नर रूप हरि महामोहतम पुंज जासु वचन रवि कर निकर। जे सो चंदा उगवे सूरज चढ़े हजार एते चानन होंदियां गुर बिन घोर अंधार। ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हरि ओम। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ओम पवनतनय संकटहरण मंगलमूर्त रूप राम लक्ष्मण सीता सहित हृदय बसों सुरभूप। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्। ओम नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परं। हरि ओम।
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम बपेक इनके पद वंदन किए नाशे विघ्न अनेक। ओम वंशी विभूषित करा नवनीरदाभात पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्ठात पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। हरि ओम। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। हरि बोल। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। श्री राधा रासेश्वरी कृष्ण मंत्राधिदेवता सर्वाद्या रम्या रमा अशेष गोपी मंडल पूजता। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। वृंदाराध्या सर्ववंद्या वृंदावन विहारिणी गंधर्वा हिराधिका आरम्या हे रुक्मणी। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। सत्या सत्य परा सत्य भामा गोपी श्री कृष्ण वल्लभा वृषभानुसुता परमेश्वरी मूल प्रकृति है ईश्वरी। जय जय राधे श्याम। हरि बोल। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय राधे श्याम। पूर्णा परात पर परा पूर्ण चंद्र निभानना भुक्ति मुक्ति प्रदाहे भव व्याधि विनाशिनी। जय जय सीताराम, जय जय सीताराम। 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 जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय राधे श्याम, श्री राधे राधे श्याम। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय राधे श्याम, जय जय
राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। बोलो राधा वर कृष्ण कृष्ण चंद्र चंद्र की की जय श्रीमद् भागवत भगवान की की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। बोल वृंदावन बिहारी लाल की की जय। युगल सरकार भगवान राधा माधव शब्द रूप ब्रह्म श्रीमद् भागवत भगवान भगवान सुखदेव जी, वेद व्यास जी, सर्व संत भक्त महात्मा जन, सतगुरुदेव भगवान, दृष्ट अदृष्ट संत भक्त महात्मा जन, आचार्य श्री रामरुद्र पांडे महाराज, ब्राह्मण देवता जेके पाठ करे रहन श्रीमद् भागवत भगवान जो ए पूजा अर्चा विधि विधान संभाले रहन। असांजी सर्व मिठड़ी प्यारी सात संगत राधा कृष्ण सीताराम जी जो स्वरूप सर्व सात संगत सभिनी के बारंबार प्रणाम करे। अचो श्रीमद् भागवत कथा जो अमृत रसपान क्यों। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कल कथा श्रवण कई सात संगत जी परम भागवत परीक्षित जी महाराज जिनके द्वारा असांखे श्रीमद् भागवत कथा जो अमृत मिलियो, जॾहिं उन्हनि खे शाप लॻो त राजमहल छॾे करे पुट खे तिलक करे गंगा जी जे किनारे अची विया। जॾहिं सभिनी खे पतो पियो त संत भक्त महात्मा सभु गंगा जे किनारे ते अची पहुता ऐं परीक्षित महाराज के पतो पियो कि 7 ॾींहं में मुंहिंजे शरीर जी मृत्यु थींदी, लेकिन उन्हनि ईअं चयो कि 7 ॾींहं मुंहिंजो जीवन अञा आहे। सभिनि खे पतो न आहे कि 7 घड़ी भी जीवन बचियो आहे कि न, लेकिन मूंखे पतो आहे कि मुंहिंजो 7 ॾींहं जीवन आहे। मतिलबु हर परिस्थिति में मां 7 ॾींहं जीअंदुमि, इन करे मां अन्न जल जो त्याग थो कयां। भोजन जो पाणी जो त्याग करे छॾियो उन्हनि कि हाणे 7 ॾींहं मां छा कयां जंहिंसां मूंखे भगवद प्राप्ति थिए, भगवान श्याम सुंदर मिली वञनि। कई संत भक्त महात्मा सोच में पइजी विया कि कहिड़ो उपाय आहे जंहिंसां परीक्षित महाराज 7 ॾींहंनि में मोक्ष पाइनि, भगवान माधव के पाए वठन। सब विचार करण लगा, गहरो चिंतन करे रहा सब कि अचानक जिया पूर्व दिशा में अंधेरो चीरे करे भुवन भास्कर प्रकट थींदा आहिनि, 10 दिशाउनि में उजालो छाइजी वेंदो आहे। आकाश मार्ग में साक्षात प्रकाशमान भगवान श्री सुखदेव जी महाराज प्रकट थिया। बोलो सुखदेव जी भगवान की जय। ॾाढी सुंदर 16 साल जी अवस्था भगवान सुखदेव महाराज, लंबा लंबा वार आहिनि उन्हनि जा, केवल लंगोटी पातल, होठनि ते मुस्कान, केतिरो बि लिकाइनि लेकिन ब्रह्म ज्ञान उन्हनि जे भीतर। माण्हू उन्हनि जे स्वरूप खे ॾिसी पोयों पोयों हलंदा था अचनि, संसार को बेखबर। नंढा नंढा ॿार उन्हनि खे पागल था सम्झनि, मजाक था कनि, स्त्री मोहित थी वञनि, लेकिन उन्हनि जो कंहिं में बि ध्यानु कोन्हे सिवा श्री कृष्ण जे। सुखदेव महाराज हमेशा समत्व में पंहिंजी आत्मा में स्थित
ऐं जॾहिं उते पहुता शुकदेव महाराज, वॾा वॾा ऋषि मुनि संत भक्त महात्मा, उन्हनि खां वॾी उमिरि वारा सभु पंहिंजो पाण ई उथी बीह रहिया, जबकि उमिरि में उहे उन्हनि खां नंढा हुया, सभु उथी करे बीह रहिया। परीक्षित महाराज गदगद थिया, चरण धोई करे पूजा वंदन अर्चन करे अर्घ्य ॾेई करे उन्हनि खे सुंदर सिंहासन ते विहारियो। चओ हरे राम। सब ऋषि मुनि संत भक्त महात्मा प्रसन्न थिया, आरती उतारी शुकदेव महाराज जे चरणनि में बारंबार प्रणाम करण लगा। सभिनी जय जयकार कई। कई कई संत राजा भक्त महात्मा वेठा आहिनि, पूर्ण शांति छायल है। अञा सत्संग शुरू न थियो आहे, जबकि कथा आरंभ न थी आहे। हे संतन जो प्रताप शुकदेव महाराज जो, उन्हनि खे ॾिसंदे ई बिल्कुलु शांति छाइजी वई। सभिनीनि जो दर्शन करण लगा। परीक्षित महाराज जी चरणनि में मस्तक रखी करे चवनि था, आहा, असां राज करण वारा वॾा वॾा महात्मा कोई संत हूंदा आहिनि, उन्हनि खे तव्हांजे दर्शन जो सत्संग जो लाभ मिले, लेकिन असां राजा पोइ बि असांखे घर वेठे तव्हां दर्शन ॾिनो आहे पाण अची करे। आह, मां कृतार्थ थी वियुमि। भगवान मुंहिंजा अहो भाग्य कि महात्मा मिलिया आहिनि त मूंखे विश्वास आहे परमात्मा बि मिलंदा। भगवान तव्हां अंतर्यामी आहियो, तव्हांखे पतो आहे मूंखे 7 ॾींहंनि में तक्षक नाग जे डसण सां डंग हणण सां हिन शरीर जी मृत्यु थींदी। हाणे ॿुधायो कृपा करे, छा 7 ॾींहंनि में भगवत प्राप्ति, भगवान जी प्राप्ति, प्रभुअ जो मिलणु, प्रेम भक्ति ऐं मोक्ष परम धाम संभव आहे? शुकदेव महाराज मुस्कुराए करे चवनि था, प्यारा परीक्षित, हे राजा, 7 ॾींहं राजा खटवांग थियो, जिन देवताउनि जी मदद कई, असुरनि खे हारायो, देवताउनि खे जीतायो, युद्ध कंदे कंदे समय गुज़री वियो। पुछो मुंहिंजो घणो जीवन बचियो आहे? चई साईं, तव्हांजी त केवल 2 घड़ियूं बचियूं। हरे राम। 2 घड़ियूं। हाणे तव्हां जीअं आज्ञा कयो, चयूं मूंखे भारत देश में पहुचायो। स्वर्ग छॾे करे भारत देश में आया ऐं भगवान जे ध्यान में खोइजी विया। स्नान करे प्रभुअ जे ध्यान में जो लीन थी विया, मन बुद्धि चित्त हृदय पूरी तरह सां भगवान में लॻी वियो। केवल 2 घड़ियुनि में 48 मिंटे में केॾीमहिल शरीर किरियो ऐं वैकुंठ खे उन रमापति भगवान वासुदेव खे उन्हनि पाए वरितो। 2 घड़ियुनि में अगरि कोई भगवान खे पाए थो सघे राजा, तो वटि 7 ॾींहं आहिनि। तूं 7 ॾींहंनि में आराम सां कई बार मुक्ति पाए थो सघें। बोलो भक्त वत्सल भगवान की। त प्रभु 7 ॾींहंनि में उहा मुक्ति कीअं संभव आहे, कीअं मुक्ति मिलंदी, उहो मोक्ष कीअं मिलंदो? तॾहिं शुकदेव भगवान चयो कि सभिनि खां सरल ऐं सर्वश्रेष्ठ, जंहिंखे राम बाण चइजे, कि 100% जंहिंमें पक्की ॻाल्हि हुजे, गारंटी हुजे प्रभुअ जे प्राप्तीअ जी, मोक्ष जी, हे राजा, उहे भगवान जी लीला चरित्र श्रीमद भागवत कथा जो रसपान आहे। मां तोखे भागवत कथा जो अमृत पीआरींदुमि, जंहिंसां तूं परम मुक्ति पाए वठंदे। अरे जीते जी तूं मुक्त थी वेंदे राजा। अखियुनि में अश्रू अची विया। गदगद कंठ सां बारंबार प्रणाम करे राजा परीक्षित महाराज जी जय जयकार करण लगा। धन्य भाग, परम भाग असांजा कि मूंखे तव्हां कथा जो अमृत पीआरण पहुची आओ। ऐं असां बि शुक्र कयूं शुकदेव भगवान जो, जिन परीक्षित महाराज खे कथा ॿुधाई ऐं उन्हनि जे ज़रिए असांखे अमृत पीअण जे लाइ मिलियो। हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको
लाखों प्रणाम। तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। ओ हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि से प्रीत कराने वाले, हरि से प्रीत जगाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, ओ तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। ओ तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। बोलो वृंदावन बिहारी बिहारी लाल की जय। हरे कृष्ण, जय श्री कृष्ण। ओम राधे श्याम, ओम सीताराम। परीक्षित जी महाराज सभिनि खां पहिरियों प्रश्न कयो त हे भगवान, मूंखे इहो ॿुधायो कि ही संसार ठहियो कीअं? भगवान जगत जी रचना कीअं कई? जगत जो तत्व छा आहे? कीअं प्रकट कयो भगवान? कीअं ठाहियो हे संसार? शुकदेव भगवान चवनि था पिया, भगवान कीअं रचना कई हे राजा? ध्यान सां श्रवण कर कि भगवान ही प्रकट आहिनि। अगर ज्ञान जी नज़र सां ॾिस त भगवान जे सिवा कुझु बि कोन्हे। केवल संसार न, हे जगत ब्रह्मांड, लोक परलोक, त्रिभुवन, टई लोक, 14 भुवन, सभु भगवान खां ॿाहिरि न आहिनि, भगवान जे अंदरि आहिनि। चओ हरे राम। सभिनि खां हेठि जेके पाताल लोक आहे, भगवान जा चरण आहिनि। अहिड़ियूं जेके भगवान जो रसातल, मथे तलातल, घुटना सुतल, जंघूं वितल, भगवान जो जेको मस्तक आहे उहो सत्यलोक आहे। कमर जे हेठि जेके आहिनि पाताल वारा लोक, मथे उर्ध्व लोक आहिनि। चओ हरे राम। कमर खां मथे स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपलोक, साकेत, परमधाम, वैकुंठ लोक, ऐं कमर जे हेठों अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल, पाताल। चओ हरे कृष्ण। ये सब लोक भगवान जे अंदरि आहिनि। सुईअ जे नोक जेतिरी बि जॻह कोन्हे कि भगवान जे सिवा ख़ाली हुजे। हरे राम। अच्छा, धरतीअ ते कोई अहिड़ी जॻह आहे जाते आकाश नज़र न अचे? कोई जॻह आहे अहिड़ी? कोन्हे। तव्हां एॾो घुमिया फिरिया आहियो, किथे ॾिठो अथव भाई बिना आकाश वारी जॻह? हरे कृष्ण। आकाश सर्वव्यापक आहे, तीअं भगवान ही आहिनि। पर माया जे करे असांखे भगवान नथा नज़र अचनि। उन्हनि जी कृति ठहियल संसार नज़र थो अचे। है परमात्मा, नहीं संसार। नहीं सो दिखे है सदा, है सो दिखे न। जेको नाहे उहो त नज़र थो अचे, जेको आहे भगवान उहो नज़र नथो अचे। इहा माया जी बलहारी आहे। त हे परीक्षित, भगवान रचना कई त सभिनि खां पहिरियों कमल नालमो ब्रह्मा जी खे प्रकट कयो। चओ हरे राम।
तव्हां पहिरियों ॿुधो, ब्रह्मा जी खे भॻवानु प्रकट कयो, भॻवानु चयो तप, उन्हनि तप कयो। तॾहिं श्री भॻवान खे पहिरियों निहारणु लॻा ब्रह्मा जी, त जंहिं मूंखे प्रकट कयो आहे उहे काथे आहिनि। चइनी दिशाउनि में जॾहिं ॾिठूं त 4 मुख थी विया ब्रह्मा जी खे, पहिरियों हिकु मुख हो, लेकिन भॻवान खे निहारियऊं त हिकु मुंहुं 4 मुख थी विया चइनी दिशाउनि में, त चतुर्मुख हुननि जो नालो पइजी वियो। बोलो श्री चतुर्मुख ब्रह्मा जी महाराज की। ये भी भागवत तो हाँ पहिरियां भागवत तो यही थिया न, छो जो भगवान तो ब्रह्मा जी के सभिनि खां पहिरियों प्रकट कयो। भगवान तो सदा आहिनि। तो ब्रह्मा जी, शिव जी, नारद जी महाराज, सनकादि ऋषि, सनक सनंदन सनातन सनत कुमार, भगवान कपिल जी, भगवान सुखदेव जी, जनक जी, प्रहलाद जी, विभीषण जी महाराज, प्रहलाद जी, मनु जी महाराज, परम भागवत बलि जी महाराज, सुखदेव भगवान, चौ हरि राम, धर्मराज, ये सब महान भागवताचार्य, यानी भक्तन जा जेके विशेष महान सदगुण हूंदा आहिनि इन्हनि में आहिनि। इन्हनि खां सिखणु खपे भक्ति। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हाणे ब्रह्मा जी ॾिसो साक्षात पितामह आहिनि, चतुर्मुख आहिनि, सभिनी जी रचना कंदा आहिनि, लेकिन जेॾी महिल श्री भॻवान ईंदा आहिनि त लोटपोट थी वेंदा आहिनि, चरणनि में किरी पवंदा आहिनि। इहो न सोचींदा आहिनि कि मां कर्ता आहियां, दुनिया ठाहिण वारो आहियां, सभिनि खे पैदा कयो आहे, एॾा वॾा वॾा ऋषि मुनि मां प्रकट कया आहिनि, न, भुलिजी वेंदा आहिनि। इन्हनि खे भागवत चयो वियो आहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। जनक जी महाराज, प्रहलाद महाराज, बलि जी, विभीषण जी, मनु जी महाराज। मनु जी महाराज प्रथम मनुष्य, यानी ग्रस्त धर्म जा तो आरंभ थियो। त इन्हनि अहिड़ी भक्ति कई आहे, भॻवान उन्हनि ते ॾाढो प्यारु कयो आहे, राज़ी थी विया आहिनि। इहे 12 भगवद आचार्य आहिनि, भक्तीअ जा आचार्य आहिनि। इन्हनि जो रोज़ केवल नाम उच्चारण करण सां, नालो वठण सां ई असांजे अंदरि भक्ति प्रवेश कंदी आहे। इन करे रोज़ इन्हनि जो नालो खणी इन्हनि खे प्रणाम करणु खपे। बोलो भागवत भगवान की। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान प्रकट थी करे ब्रह्मा जी खे चतुश्लोकी भागवत ॿुधाई, चइनि श्लोकनि में, पंहिंजे संकल्प सां, पंहिंजे कृपा सां उन्हनि जे अंदरि भागवत स्थित कई। 4 श्लोक ॿुधाया भगवान, जंहिंमें पहिरें श्लोक में तत्व ॿुधायो, ॿिए श्लोक में माया सम्झाए छॾी, ऐं टे लोक में जगत सम्झायो, ये संसार, ऐं चौथे लोक में जिज्ञासु, जेको जिज्ञासा रखी भगवान खे पाए वठे। इन तरह चतुश्लोकी भागवत ब्रह्मा जी खे श्री भगवान सम्झाई। ब्रह्मा जी चयो प्रभु हाणे मुंहिंजे लाइ कहिड़ी आज्ञा आहे। भगवान चयो त हाणे तव्हां रचना कयो, रचना कयो। अकेले में मज़ो न आयो, भगवान खे संत चवंदा आहिनि, एकाकी न रमते। भगवान जो संकल्प थियो, ब्रह्मा जी चयो जेकी आज्ञा। ब्रह्मा जी भगवान जो ध्यानु करे सभिनि खां पहिरियों जी संकल्प सां सृष्टि पैदा कई। ॾिसो, स्त्री पुरुष जो ग्रस्त धर्म न आहे, जेके बि हाणे संत महात्मा प्रकट था थियनि, संकल्प सां, मानसिक दृढ़ विचार सां, भगवद कृपा सां सभिनि खां पहिरियों संकल्प कयो त सनत कुमार प्रकट थिया। सनक सनंदन सनातन सनत कुमार, परम भागवत। बोलो सनकादि भगवान की जय। प्रकट थिया। ब्रह्मा जी चयो पुट तव्हां सृष्टि पैदा कयो, माण्हुनि खे जन्म जो प्रकट कयो। सनकादि त अहिड़ा भागवत आहे, नंढा नंढा बालक प्रकट थी करे नंढा सा हथ जोड़े चवनि था, न न बाबा जी असां इहो कमु न कंदासीं, असां त भॻवान जो भॼन कंदासीं। चारई चवणु लॻा हरि शरणम हरि शरणम हरि शरणम हरि शरणम, चई करे उतो ई हली आहे। हाणे पुटु चवणु न वञे त पिता खे थोरी सी चिड़ लॻंदी आहे, थोरो सो हल्को गुस्सो आयो ब्रह्मा जीअ खे, भौं टेड़ी थी।
क्रोध आयो त पोइ भगवान रुद्र प्रकट थिया। बोलो गौरी शंकर भगवान की। शिवजी प्रकट थिया। प्रकट थी करे चवण लगा त हमें नाम दो हमें काम दो। रोई करे चवण लगा हमें नाम दो हमें काम दो। ब्रह्मा जी चए पुट तूं रोए तो इन करे तुंहिंजो नालो रुद्र। अच्छा कम खपई? हा कम खपे। कम कंदे? ज़रूरु कंदुमि। त पोइ तूं सृष्टि पैदा कर। हा जेकी आ गया बाबा हाणे तो प्रकट कयां। भोले बाबा सृष्टि पैदा कई। ख़बर तो छा पैदा कयूं? चओ हरे राम। भूत प्रेत पिशाच डाकनी हाकनी भूतनी। अरे बाप रे ब्रह्मा जी ॾिसी करे ढिजी आ। चई त सृष्टि पैदा थियणो पहिरियों ई परलय थी वेंदी लॻे थो। चई बस बस बेटा जयराम जी की थी वई। तूं बि ओॾे ई वञ जाॾे हो विया आहिनि 4 ॼणा। मूंखे ख़बर है तूं भी राम नाम जपींदे तूं भी भजन कंदे। शिव भगवान बढ़िया मस्त थिया। ब्रह्मा जी वरी व्यस्त थिया। हाणे कीअं कजे? चओ जय श्री कृष्ण। तॾहिं ब्रह्मा जी महाराज अॻिते सृष्टि परंपरा आरंभ कई। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। संकल्प जे बल सां ब्रह्मा जी महाराज सृष्टि प्रकट कई। नारद जी महाराज जे में प्रकट थिया। ऋषि प्रकट थिया। ऐं वाणीअ मूं सरस्वती माता प्रकट थी। छाया मूं करदम ऋषि प्रकट थिया। ऐं पंहिंजे सॼे ऐं खॿे ॼंघ मूं ब्रह्मा जी महाराज मनु ऐं शतरूपा खे प्रकट कयो। ऐं जॾहिं मनु ऐं शतरूपा प्रकट थिया आख़िर में त ब्रह्मा जी चयो हाणे तव्हां परिवार जे द्वारा रचना अॻिते वधायो प्रजा ताकि ग्रस्त परिवार जो आरंभ थिए। उन खां पहिरियों संकल्प बल सां हीअ सृष्टि प्रकट थी। जॾहिं मनु जी महाराज ऐं माता शतरूपा प्रकट थिया उन्हनि विवाह कयो शादी कई। उतों पोइ ग्रस्त परंपरा आरंभ थी आहे। पोइ गर्भ मों जीवन जी उत्पत्ति थी आहे। बोलो मनु जी महाराज की। माता शतरूपा की। नारद जी महाराज की जय। कहिड़ा कहिड़ा ऋषि प्रकट कया ब्रह्मा जी महाराज? चओ जय श्री कृष्ण। पुलह कृतु अंगिरा मरीच अत्रि वशिष्ठ पुलस्त जी भृगु जी दक्ष जी ऐं नारद जी महाराज। ये 10 मुख्य ऋषि प्रकट थिया। ऐं नारद जी महाराज त परम भागवत बिल्कुलु केवल कीर्तन जो अवतार उन्हनि जो भक्तीअ जो अवतार। चओ हरे कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ग्रस्त परंपरा आरंभ थी मनु शतरूपा मूं ध्यान जो त उन्हनि मूं संतान अॻिते वधी। 3 न्याणियूं उन्हनि खे ॼायूं जनम थियो। आकूति प्रसूति देवहूति। चओ हरे राम। ऐं 2 पुट ॼाया उन्हनि खे प्रियव्रत ऐं उत्तानपाद। मनु जी महाराज माता शतरूपा खे ध्यान ॾिजो। आकूति प्रसूति देवहूति महान देवियूं इन जी कथाऊं तव्हां ॿुधंदव। ऐं प्रियव्रत ऐं उत्तानपाद जंहिंजे उत्तानपाद जे घर में ध्रुव महाराज जन्म वरितो। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण गोपाल वासुदेव। दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। माता देवहूति जो विवाह थियो करदम ऋषि सां जाते साक्षात भगवान जे 24 अवतारनि में हिकु श्री कपिल भगवान जन्म वरितो अवतार वरितो। बोलो श्री कपिल जी महाराज की। महान ज्ञान ॾिनो इन्हनि। सांख्य योग भक्ति प्रेम सब तत्व इन्हनि समझाया। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण गोपाल वासुदेव। दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान ईअं प्रकट न थिया। पहिरियों उन्हनि तपस्या कई भक्ति कई। माता पिता भक्ति करे एॾो प्रेम सां जॾहिं उन्हनि भगवान खे आराधन कयो भगवान प्रकट थिया।
सर्वांतर्यामी भगवान पाण आज्ञा कई कि तव्हांजे लाइ ॾाढी सुंदर सुयोग्य कन्या आहे, तव्हां विवाह कयो। महाराज पुत्र संतान जी इच्छा आहे ऐं पुटु बि तव्हां जहिड़ो खपे। भगवान पाण था चवनि अंतर्यामी मां तव्हांजो पुटु बणिजी करे ईंदुमि। तॾहिं भगवान कपिल रूप में आया। श्री कृष्ण गोविंद। नारायण वासुदेव। जॾहिं उन्हनि घोर तपस्या कई, भगवान दर्शन ॾिनो, तॾहिं उन्हनि जो विवाह थियो। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। त जेके 10 ऋषि हुया, 10 ऋषियुनि में नारद जी महाराज केवल कुंवारा तो बैचलर, बाक़ी सभिनी जो विवाह थियो। नारद जी महाराज अॼु तक उहे जतीन, परम ब्रह्मचारी, परम भागवतिन। उन्हनि केवल श्री हरि कीर्तन भक्ति जो चयन कयो। केवल भक्ति, एक भक्तिर विशेषते। भगवान जा मानस अवतार चया वेंदा आहिनि। तॾहिं जॾहिं विवाह थियो करदम ऋषि माता देवहूतीअ जो, त विवाह खां पोइ बि भजन करण में लीन थिया। करदम ऋषि कई साल गुज़री विया। अब माता देवहूती सेवा करे करे बिल्कुलु ई निर्बल थी वई। काफ़ी सालनि खां पोइ जॾहिं उन्हनि नेत्र खोलिया, समाधि खोली, त एॾा साल गुज़री विया, पंहिंजे धर्म पत्नीअ खे सुञाणे न सघिया। पुछनि था देवी तूं केरु आहे, हिते छो वेठी आहे, सेवा थी करे, कीअं वेठी आहे, छा कमु आहे तुंहिंजो? चई महाराज ध्यानु कयो, तव्हां सां शादी कई आहे, धर्म पत्नी आहियां तव्हांजी। अरे करुणा आई। देवी तो ॾाढी तपस्या कई आहे, ओह ॾाढो कष्ट कयो आहे। तॾहिं उनखे प्रसन्न करण लाइ उन संकल्प बल सां करदम महाराज हिकिड़ो विमान प्रकट कयो। उनजो नालो आहे कामद विमान। कामना सां प्रकट कयो। उहो विमान छा हुयो? सॼो हिकिड़ो वॾो शहर हुयो, वॾो शहर। उन में नदी बि वहे थी, कई हज़ारे दास दासियूं सेवा था कनि पिया, कई बन आहिनि उन में, सुंदर सुंदर महल ठहियल आहिनि। ऐं जाॾे कल्पना कयो, जाॾे इच्छा कयो उहो विमान उॾामण थो लॻे। चओ हरे कृष्ण। जंहिं भक्ति कई, जंहिं माता पतिव्रता, पतीअ जे करे त्याग कयो, तपस्या कई, उनखे भगवान अहिड़ा सुख ॾिना। तॾहिं विवाह करे उन्हनि खे पहिरियों 9 कन्याऊं, 9 न्याणियूं ॼायूं साध संगत जी। करदम ऋषि चवनि था देवी मां वञा, हाणे मां भगवान खे चयो मां केवल संतान उत्पत्ति करे वरी मां केवल तव्हांजो भजन कंदुमि, संन्यास वठंदुमि। माता चयो महाराज अञा 9 कन्याऊं, पुत्र संतान त हुजे। ख़्यालु आयो, अरे मां त भुलिजी वियुमि, साक्षात मूंखे भगवान कृष्ण चयो मां तो वटि पुटु बणिजी ईंदुमि। गदगद थी विया। अच्छा अच्छा मूंखे यादि अची वियो। हिकु ॾींहुं ब्रह्मा जी महाराज घुमण आया त चयूं महाराज तव्हां वटि हिकिड़ी वेनती आहे। अच्छा अच्छा ॿुधायो। चई हे तव्हांजा केरु आहिनि? चई 9 पुट आहिनि। 9 घुमण हली वियो आहे नारायण नारायण करे नारद। त ॾाढी कृपा आहे, तव्हां वटि 9 पुट, असां वटि 9 धीअ। अगरि तव्हां चओ त हिननि जो पाणी ग्रहण कराए छॾियऊं, बैंड बाजा वॼाए छॾियऊं, नगाड़ा। ब्रह्मा जी महाराज चयो त पोइ वरी नेकी और पूछ पूछ, तुरंत कमु कयो। तुरंत नगाड़ा वॼण लॻा, बैंड बाजा वॼण लॻा, बढ़िया प्रेम सां हुनजो विवाह संपन्न थियो। चओ हरे राम। ब्रह्मा जी सम्झी विया त हे सभु कार्य केरु थो करे पियो, हे बंसी वारे जा कम आहिनि, सभु उहो ई थो करे। ऐं असां वटि बि बंसी वारा कमु कंदा। 29 दिसंबर। चओ जय श्री कृष्ण। बोल वृंदावन बिहारी लाल की। तव्हां आशीर्वाद कजो। अॼु पहिरीं सूचना था ॾियूं साध संगत खे। हा 29 पहिरियों महायज्ञ थींदो सेवादारी साध संगत जे लाइ। हिन महीने में कथा जे ॿिए ॾींहुं 2 घंटा कम से कम यज्ञ हलंदो। उन में सभु हिकु हिकु आहुति ज़रूरु ॾिजो, हा न। भले कलाकु लॻी वञे एक्स्ट्रा, घबराइजो न, ज़रूरु आहुति ॾिजो। विधि विधान सां पहिरियों बार थींदो। ऐं 29 तारीख़ महायज्ञ संध्या जो वरी भक्ति सत्संग कीर्तन जो तव्हां लाभ वठिजो। वरी दिसंबर में असां अचूं त 26 दिसंबर युगल सरकार सतगुरुदेव भगवान असांजे कृष्णदास जो विवाह कराईंदा। उनजी एडवांस में तव्हांखे अनंत अनंत वाधायूं। ऐं तव्हां सॼी संगत जो आशीर्वाद मिले,
एडी प्यारी साध संगत चक्कर भाटा तो छो हाँ अलग अलग शहरन में आ असांखे न नालो पतो आ न एड्रेस पतो आ कुछ भी पतो ना किए कजे तो असांखे सार्वजनिक निमंत्रण ॾियणो पवंदो सभिनि खे महिरबानी करे अचणो पवंदो कृपा करणी पवंदी सब आशीर्वाद ॾियण अचनि छो जो संतन जो परिवार तो सॼो संसारी परिवार आ चओ हरे राम सब निमंत्रित आहिनि सब कृपा कनि और संगत के कभी ये न सोचण खपे कि असांखे व्यक्तिगत कुछ चयो वञे या निमंत्रण पत्र मिले चओ जय श्री कृष्ण संगत तो असांजो रूप आ वॾे भाउ जी शादी थे तो नंढो भाउ न चवंदो आहे मूंखे कार्ड न आयो आहे संगत असांजे लाइ ईअं ई आहे त इन तरह सां पहिरियों ही असां भगवान के श्रीमद् भागवत भगवान मंगलकारी राधा कृष्ण लक्ष्मी नारायण भगवान गजानंद भगवान सरस्वती माता हनुमान जी गौरी शंकर भगवान सर्व संत भक्त महात्मा ब्राह्मण देवता सभिनी खे अम्बे माता के साईनाथ के अग्रिम विनती था करे छॾूं त दासन जा कार्य प्रभु तहां ही संभालजो तहां ही कृपा कजो सर्व साथ संगत कृपा करे। बोल वृंदावन बिहारी लाल की। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। इन तरह सां जेके नव ऋषि हा नव कन्याऊं ये महान तेजस्वी थियो। धन्य धन्य करदम ऋषि माता देवहूति चेती धन्य भाग मुंहिंजा पति रूप में मिलिया करदम ऋषि माता पिता में मनुष्य रूप आ न्याणियुनि जे रूप में राम राम महान देवियूं जिन जे गर्भ में महान महान महात्मा प्रकट थिया। मां धन्य थी वियुमि भगवान। ऐं ॿियनि जी ॻाल्हि छा कजे कुछ समय गुजरियो पुट जे रूप में साक्षात परमात्मा प्रकट थिया। बोलो कपिल जी भगवान की जय। आहा पहिरियों महात्मा आया हाणे परमात्मा अची विया। और कपिल भगवान प्रकट थिया तो करदम ऋषि पंहिंजे धर्म पत्नी के चवनि था देवी हाणे मोह छॾ पुट जे रूप में ॾिस भगवान अची विया अथई हाणे मां भगवान के प्रणाम करे वञाए तो वन में बनमालीअ जी भक्ति करण हाणे मूंखे न रोकजां। माता आज्ञा स्वीकार कई। ॾिसो इन्हनि ग्रस्त काम जे लाइ न राम जे लाइ कयो आहे। पहिरियों ग्रस्त धर्म केवल संतान उत्पत्ति लाइ थींदो ॿियो कोई साधन ॿियो कोई कारण न हूंदो तॾहिं त महात्मा प्रकट थींदा। अहिड़ो जत अहिड़ो ब्रह्मचर्य हूंदो। कलयुग में केवल हाणे भक्ति करे भगवान निरंतर हर इंसान के भक्ति करणु खपे ॿियो कोई उपाय ही कोन्हे। ॾाढी परबल माया आहे। हाणे तव्हां कल्पना कयो भगवान जे लाइ भक्ति कई वेंदी आहे चओ हा चओ खणी हा भगवान जे लाइ प्रेम जे लाइ भक्ति कई वेंदी आहे कि न। हर इंसान चाहींदो आहे न भगवत दर्शन मिले हा या न। अब भगवान उन जे घर में आया जन्म वठी करे ऐं उन भगवान के छॾे करे करदम ऋषि वन में भक्ति करण था वञनि छो छाजे लाइ। अरे जंहिंजी भक्ति था कयो वो तो तव्हांजे घर में अची वियो आहे पुट बणिजी करे वो भी चओ हरे राम। धन्य धन्य करदम ऋषि ज्ञान ॾिनो कि भैया भक्ति की कदर भगवान को भी वधिक कजो। भगवान गोद में अची आया आहिनि घर में अची आया आहिनि भगवान के छॾे करे उहे भगवान की भक्ति करण वन में हलिया। अहिड़े संतन के प्रणाम। असां चवंदा आहियूं भगवान मिले भगवान तो मिले नथो भगवान तो भोग लगाए नथो भगवान तो खाए कोन थो भगवान तो पिए नथो काथे आहे भगवान कंहिं ॾिठो आहे तव्हां ॾिठो आहे मां तो चवां न ॾिठो आहे भगवान ठीकु आहे भक्ति तो ॾिठी अथव कथा तो ॿुधी अथव रामायण ॿुधी अथव भागवत ॿुधी अथव भक्तमाल ॿुधी अथव इनखे भगवान खां घटि न सम्झो वधीक सम्झो। पोइ भगवान के तव्हांखे ॻोल्हणो न पवंदो भगवान ॻोल्हे ॻोल्हे तव्हां वटि पहुची वेंदा। कमाल आहे भगवान इन करे दुखी थींदा आहिनि कि मुंहिंजी क़दुरु कनि था मुंहिंजे भक्तीअ जी नथा कनि मुंहिंजे प्रेम जी क़दुरु नथा कनि। मुंहिंजी भक्ति मुंहिंजो प्रेम त राधा रानी आहे ऐं जंहिं राधा जी क़दुरु न कई उहो कृष्ण जी क़दुरु छा कंदो। इन करे भगवान भगवान खे चाहण वारनि खे न मिलंदा आहिनि भक्तीअ खे चाहण वारनि खे मिलंदा आहिनि। प्रेम चाहे भक्ति चाहे। हरे राम
हर इंसान चाहींदो आहे सिधी छलांग लगाया, भक्ति न कया, भगवान पाए वठा। चो जय श्री कृष्ण, श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कोई चे मां फुलको खावा पर खेती न थे, हल न हले, बीज न पवन, कणक न ठहे, चांवर न ठहन, आमा भोजन कया, ये संभव? अगर फुलको खाइणो आहे त खेती करणी पवंदी, बीज विझणा पवंदा, कणक पैदा थे, अटो ठहे, तॾहिं त फुलको पचंदो भैया। तंहिंजे करे पहिरियों भक्ति, सदा भक्ति जी क़दुरु कयो। हाणे पिता महाराज हली आहे वन में भक्ति करण, माता पंहिंजे बालक जी जेको सभिनि जो पिता आहे भगवान जी सेवा थी करे। भगवान युवा थिया, वॾा थिया, तत्व सुञाणे वई। हिकु ॾींहुं वेही करे पुछे थी त पुट मां सुञाणे वई आहियां, तव्हां भगवान आहियो। प्रभु मां हिकिड़ो सुवाल थी पुछणु चाहियां। हा माता पुछो। तव्हां श्री भगवान आहियो, छाजे करे इंसान तव्हांजो भजन भक्ति छॾे करे संसार में लॻी वेंदो आहे? इहो कहिड़ो कारण आहे? सार तव्हां आहियो, सर्वस्व तव्हां आहियो, सभु कुझु तव्हां आहियो, पोइ ईअं छो? तॾहिं भगवान पंहिंजे माता देवहूतीअ खे ज्ञान ॾिनो आहे। इनखे सांख्य योग, भक्ति योग सभु ॿुधायो आहे। भगवान चवनि था मुंहिंजी माता, मुंहिंजी मिठड़ी अमर, इहा ई त माया आहे। जेकी शइ मूंखां दूर करे उहा माया आहे, जेकी मूंसां जोड़े उहा भक्ति आहे। जेके भक्ति कंदा आहिनि मूंखे पहुचंदा आहिनि, जेके माया खे पकड़ींदा आहिनि उहे पुनरपि जनमम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, बार बार गर्भ में ईंदा आहिनि, जनम मरण वठंदा आहिनि। कई तरह जो भगवान पंहिंजे माता खे ज्ञान ॾिनो। भोजन बि टिनि तरहनि जो हूंदो आहे, सात्विक भोजन, राजस, तामसी भोजन। कर्म बि टिनि तरह जा हूंदा आहिनि। माता ज्ञान ॿुधायो, सांख्य तत्व ॿुधायो, आहार ॿुधायो, सभु कुझु ॿुधाए करे आत्मज्ञान ॿुधायो। भगवान आत्मा छा आहे, जीवात्मा छा आहे, महात्मा छा आहे, परमात्मा छा आहे, मोक्ष छा आहे, माया छा आहे, जगत छा आहे, जगन्नाथ छा आहे। ये तो ॾाढो कठिन ज्ञान आहे। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सुखदेव भगवान चवनि था हे परीक्षित, सभु कुझु ॿुधाए करे, सभु कुझु ॿुधाए करे कपिल भगवान आख़िरीअ में चवनि था त हे अम्मा सभु कुझु छॾे छॾ, सभु कुझु भुलिजी वञ। ख़ासि कर कलयुग जे लाइ जेके कुझु बि नथा करे सघनि, समाधि तपस्या कुझु नथा करे सघनि, हे अम्मा उहे कुझु न कनि, बसि मुंहं में दिलि लॻाए छॾनि, निरंतर मुंहिंजो सहारो खणनि, मूंखे यादि कनि, मुंहिंजो कीर्तन कनि, मूंखे ॻाइनि, मूंखे ॿाॾाइनि, मुंहिंजी भक्ति कनि, कथा कनि। कुझु नथा करे सघनि, उन्हनि खे मां पंहिंजे गोद में खणी वठंदो आहियां। जीवन भर जेको मूंखे यादि कंदो आहे, अंत समय उनजो ख़्यालु मां कंदो आहियां। माता भक्ति योग ॿुधायो। कहिड़ी बि तरह सां हे जीव भक्ति करे बसि जुड़ी वञे माता, इन खां सरल ऐं सर्वश्रेष्ठ विधि काई कोन्हे। हे अम्मा मुंहिंजा भक्त मूंखे छॾे करे कुझु न चाहींदा आहिनि। ब्रह्मा जी जो पद, संसार जो राज, टिनी लोकनि जो राज बि फिटी करे छॾींदा आहिनि, मूंसां प्रेम कंदा आहिनि। अहिड़ा भक्त मूंखे प्राणनि खां प्यारा आहिनि। अहिड़ा भक्त मूंखे मिली वेंदा आहिनि। माता गदगद थी वई। सुखदेव महाराज चवनि था परीक्षित, ये भक्ति जी महिमा आहे। जीवन भक्ति जे बिना व्यर्थ आहे। ये शरीर हर इंद्रिय सां भगवान जे भक्ति जो रसपान करणु खपे। इन करे पंहिंजे हर इंद्रिय खे भगवान जे भक्तिअ में लॻायो। अखियुनि सां प्रभुअ खे निहारियो, ज़बान सां गुणगान कयो, कननि सां अमृत पियो भरे भरे करे प्रभुअ जे कथा कीर्तन जो, हथनि सां सेवा कयो, पेरनि सां हली करे पहुचो, नक सां तुलसी जी सुगंध वठो जेके श्री कृष्ण जे चरणनि में चढ़ियल आहे। इन तरह सां पूरो तन मन पवित्र थी वञे। ऐं जेके ई नथा कनि, सुखदेव महाराज चवनि था हे परीक्षित, जिन हथनि सां भगवान जी पूजा न थी, जेके पेर प्रभुअ जे द्वारे न आया, उहे चवण जे लाइ हथ पेर आहिनि, पर उहे सूखी लकड़ी वणनि जे काठ जे समान आहिनि। जिन अखियुनि सां प्रभुअ जा दर्शन न थिया, संत सतगुरनि जा, प्रभुअ जा, तुलसी जी, गौ माता जा, ठाकुर जी जा दर्शन न थिया, उहे अखियूं नकली परीक्षित। जीअं
मोर पंख ते हे तव्हां ॾिसो था हे छपियल आहे न, इहे अखियूं उअं ई आहिनि, असली अखियूं न आहिनि। सुखदेव महाराज था चवनि मोर पंख ते जीअं छपियल आहे आकृति, उहे तीअं नकली अखियूं। ऐं जिन कननि में भॻवान जी भगवत कथा न वई, अमृत न वियो, उहे कन कीअं आहिनि? चवनि था नांगनि जे रहण वारे ॿिरनि खां वधीक कोन्हनि, नांगनि जे ॿिरनि जे समान आहिनि। हरे राम। रामायण में बि त इहा ई ॻाल्हि चई अथऊं, हे धन खपे, संपत्ति खपे, वरुण देवता जी पूजा करे, अलॻि अलॻि सभु जंहिंखे जेकी शइ खपे उन्हनि जे लाइ हिकु हिकु देवता जो निर्धारण कयो वियो आहे। पूरो विस्तार सां भागवत में लिखियलु आहे, लंबो। भाई पुट खपनि, हे खपे, संतान खपे त हिन देवता जी पूजा कयो, नालो वॾाई खपे त हिन देवता जी पूजा कयो, मनोकामना काई पूरी करणी आहे त हिन देवता जी पूजा कयो। चओ जय श्री कृष्ण। मुक्ति खपे त नारायण भगवान जो भजन कयो। राज खपे, राजा ठहिणो आहे त हिन देवता जी पूजा कयो। पूजा कराइणी आहे पंहिंजी, वॾाई खपे त हिन देवता जी पूजा कयो। पद खपे त हिन देवता जी पूजा कयो। ऐं हे परीक्षित, और जंहिंखे सभु कामनाऊं पूरी करणियूं, जेके 100 अलॻि अलॻि तव्हां देवताउनि जा नाला ॿुधा, अगरि सभ जी सभु कंहिंखे हिकु साथ कामनाऊं आहिनि, सभु पूरो करिणो आहे त उहो छा करे? उहो श्री कृष्ण भॻवान जी भक्ति करे। वाह वाह। अब भगवान जंहिंखे कोई कामना कोन्हे, उहो बि श्री कृष्ण भगवान जी भक्ति करे, पर निरंतर करे। वो सकाम करे त निरंतर भक्ति करे, लगातार, खंडित न करे, टूटी फूटी न करे, शिथिल न करे, कमजोर न करे, मल भक्ति न करे कामना वारी, निरंतर भक्ति करे। और जंहिंखे मुक्ति खपे उहो भी निरंतर भक्ति करे, और जंहिंखे मुक्ति भी न खपे महाराज चए उहो भी निरंतर भक्ति करे, प्रभुअ खे पाए वठे, प्रेम पाए वठे। अकाम सर्व कामो वा, चओ सर्व कामो वा, मोक्ष काम उदारधे, मोक्ष काम उदारधे, तीव्रेन भक्ति योगेन, तीव्रेन भक्ति योगेन, यजेत पुरुषं परम, यजेत पुरुषं परम। उन्हें परम पुरुष भगवान सच्चिदानंद श्री कृष्ण भगवान जी निरंतर भक्ति करे। पोइ तव्हांखे जेको खपे न खपे, मुक्ति भी खपे, 4 पदार्थ खपन, सब कुछ खपे, सब छड़े करे प्रेम खपे, लेकिन कंपलसरी शर्त हिकड़ी केड़ी? निरंतर। बड़ भागी ते जन जगमाय, वड भागी ते जन जगमाय, सदा सदा हरि के गुण गाय, सदा सदा हरि के गुण गाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान चवंता, हे अम्मा, भक्ति अनुपम द्वारा, हे मन ही आ। अगर हिन तरफ़ हलियो संसार में त बंधन में पइजियो, अगर हिन तरफ़ हलियो भगवान जे तरफ़ त मोक्ष मिलियो। हाणे तव्हांजी मर्जी, मन हेॾे मोकिलियो या हेॾे मोकिलियो। मन ही बंधन ऐं मोक्ष जो कारण आहे, इहो ई त गीता में श्री कृष्ण चयो आहे। इन करे बार बार मुंहिंजी भक्ति करण सां मन पोयों लॻंदो आहे। मन पहिरियों न लॻंदो, बार बार अभ्यास करिणो पवंदो। माण्हू हिकु ॾींहुं बि अभ्यास न कंदो आहे, चवंदा आहिनि मन त नथो लॻे। हा, अभ्यास कयो तो, घणा साल अभ्यास कयो अथव, घणा साल अभ्यास कयो अथव ॿुधायो? श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। वृंदावन जा संत, शायद स्वामी वल्लभाचार्य महाराज, हिकिड़ो सेवक आयो, भक्ति खपे, प्रेम खपे, प्रभु कृपा कयो। अच्छा अच्छा, तोखे मां जेको प्रभु जो नाम तो ॾियां उहो सिमरन कर। जी बाबा, सिमरन कर, सिमरन कर, सिमरन कर, निरंतर सिमरन कर। जी बाबा। 12 साल उन्हें भजन कयो। तोखे कुछ नज़र अचे तो? मूंखे ॾिस ध्यान सां। बाबा तव्हां था नज़र अचो, ॿियो कुछ? बाबा तव्हांजे शरीर में प्रकाश तो नज़र अचे, तेज तो नज़र अचे। ओहो, तू वञ वन में वञ, 12 साल भक्ति कर। चओ हरे राम। 12 साल करे वेठो आहे भक्ति, अभ्यास योग कर। 12 साल वियो, भक्ति करे आयो।
12 साल पोइ आयो। वरी महात्मा पुछियो गुरुदेव हाणे ॿुधाए तोखे मुंहिंजे आसपास कुझु नज़र थो अचे? चई बाबा तव्हां मूंखे महापुरुष नज़र था अचो, ईअं थो लॻे तव्हां सभिनी माण्हुनि खां अलॻि आहियो, महात्मा आहियो, कोई संत आहियो। क्यों तो संत सम्झी त पहिरियों ई आयो मूं वटि तूं नामदान वरिते, लेकिन तव्हां अॼु मूंखे विशेष था लॻो, सॼी दुनिया खां हटके था लॻो। ओहो न न तूं वञ वन में 12 साल भक्ति कर। वरी वीचारो 12 साल वियो। 12 घणा साल थिया? 36 साल। सेवक कहिड़ो हूंदो? 12 साल ॿुधी करे को सवाल न कयईं कि 12 साल वञा बाबा, ॿियो कोई उपाय कोन्हे, कोई शॉर्टकट? वरी वियो वन में 12 साल भक्ति की। 36 साल पोइ जेॾीमहिल गुरु महाराज वटि आयो त गुरुजन पुछियो पुट हाणे ॿुधाए तोखे मुंहं में कुझु नज़र थो अचे? हाणे त रोअण लॻो महाराज, जोर जोर सां रोअण लॻो, चरणनि ते किरी पियो। महात्मा सम्झी विया, मुस्कुराइण लॻा। न न ॿुधाए, मुंहिंजो बि त कोई फ़र्ज़ु आहे तुंहिंजे प्रति, तूं ॿुधाए कुझु नज़र अचई थो? छा थो नज़र अचई? चई नथो सघे। ॾाढी देरि अहिड़ी अवस्था रही, प्रेम अवस्था। दंडोत प्रणाम करे वरी बाएं तरफ़, वरी दाएं तरफ़, वरी चरणनि में। पोइ ॾाढी देरि खां पोइ चई प्रभु हे भगवन हाणे मूंखे तव्हांजे सॼे तरफ़ साक्षात श्री कृष्ण, बाएं तरफ़ राधा रानीअ जो दर्शन थो थिए, साक्षात। हाणे तव्हां चवंदो 12 साल 12 36 साल, अरे 36 साले में राधा कृष्ण मिलिया सतगुरु सां गॾु कोई महांगो सौदो आहे? हिते घणा माण्हू वेठा आहिनि 36 साल जिन जी उमिरि गुज़री वई आहे, मिलिया आहिनि भॻवान? हरे राम। महाभारत जे सभा में वेठा नारद जी महाराज युधिष्ठिर जी की कथा पिया ॿुधाइनि कि ध्रुव महाराज जी कथा ॿुधो, 5 साले में भक्ति कयूं और 6 महीने में 5.5 साले में भगवान जो दर्शन कयूं। ओहो रोण लगा युधिष्ठिर महाराज। रो छो था महाराज? जार जार पिया रोवन। परम भागवत 12 भागवत आचार्य में रो छो था? चवनि था ध्रुव महाराज की 5.5 साले में प्रभु मिलिया, मुंहिंजी 55 साल उमिरि थी वई आहे, 55 साल उमिरि आहे, मूंखे जगदीश्वर न मिलिया। ऐं उन सभा में जेको यज्ञ हलियो हो, श्री कृष्ण भगवान त परम तत्व जे रूप में विराजमान हा। भगवान मुस्कुराइनि था, नारद जी महाराज जी नज़र मिली, भगवान चवनि था मां नारद जी चुप, भाई न भेद न खोलजा। युधिष्ठिर जी चवनि था नारद जी कहिड़ो उपाय आहे, श्री भगवान कीअं मिलंदा? नारद जी खे खलबली लॻी, हेॾो भगवान था इशारो कनि। हेॾे नारद जी खे युधिष्ठिर रोअनि था, ॾिसो भक्त भक्त सां जुड़ी वेंदो भगवान खे छॾे करे। हे नारद जी महाराज जी महानता। भगवान मुस्कुराइनि था, छलिया मना था कनि। नारद जी चवनि था तव्हां भगवान जो दर्शन करे चुका आहियो, मां करे चुको आहियां। कॾहिं कयो आहे? काथे कयो आहे? काथे आहिनि भगवान? कहिड़ा भगवान आहिनि? हा महाराज तव्हां भगवान जो दर्शन 1 बार न कई बार कयो आहे। हाणे त उत्सुक थी आहे, ॿुधायो ॿुधायो काथे आहे भगवान? कहिड़ो भगवान आहे? कॾहिं मां दर्शन कया आहिनि? ऐं भगवान था इशारो कनि। नारद जी महाराज भगवान जी परवाह न कई। इदम ब्रह्म, हो ॾिसो हो जेके विच में वेठा आहिनि, तारनि जे विच में जीअं चंद्रमा उदय थींदो आहे, हे श्री कृष्ण ई त साक्षात सचिदानंद परमात्मा भगवान कृष्ण। हाणे 50 साल 55 साल हुन पंहिंजे नंढे भाउ जे नज़र सां ॾिठो, ऐं हाणे अॼु श्री कृष्ण में परमात्मा जो दर्शन कयो। हरे राम। रोण लॻा। हाणे भगवान ॾिसो नारद जी ते नाराज़ न थिया। हाणे तव्हां चवंदो भक्ता जेको भगवान जी आज्ञा नथो मञे, चओ हरे राम। ही त भक्त ईअं ई थींदा आहिनि, भगवान जे मन खे सुञाणे वठंदा आहिनि। छा भगवान भक्तनि खां लिकणु थोरी चाहींदा आहिनि, प्रकट करे छॾियो। इहा भक्तीअ जी महिमा आहे। चओ जय श्री कृष्ण। भक्ति ही अनुपम द्वार आहे, सत्संग मोक्ष द्वार आहे। मन मुंह में लगायो त मुक्ति, जेके मुंहिंजी चर्चा था कनि, तीव्र भक्ति योग था कनि, उहे निश्चित माता मूंखे ई था पहुचनि।
श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण जेम भक्ति वासुदेव। थे नथी मन लगे नथो तो चवनि था तन लॻाए छॾियो, मन जेके तव्हां भुलिजी वञो। उन ॾींहुं कथा में गुरुवार सत्संग में हिकिड़ो शब्द आयो त माताऊं बार बार पुछनि पियूं कि मन नथो लॻे भॻवान में, काई ॻाल्हि न आहे, ध्यानु ॾिजो, ॾाढी थोरी गहरी ॻाल्हि, ध्यानु ॾिजो भाई, कि मन नथो लॻे भॻवान में, छॾे छॾियो, काई ॻाल्हि न आहे, न लॻायो मन, ध्यानु लॻाए था सघो, ध्यानु लॻायो, मन न लॻायो, ध्यानु त लॻाए था सघो, मन ऐं ध्यानु अलॻि शइ आहे। चओ हरे राम, ध्यानु लॻायो, चओ जय श्री कृष्ण। ॿार ॾिसो पढ़ाईअ में मन न लॻंदो आहे, लेकिन माता पिता चिलाईंदा आहिनि त बढ़िया पढ़ाई कंदा आहिनि, और फर्स्ट नंबर बि आणींदा आहिनि, ऐं उन्हनि खे कोई चई छॾे कि कोई ॻाल्हि न आहे, तूं परीक्षा ई न ॾिजां, हा कुझु करिणो कोन्हे, त पोइ ॿार पढ़ाई कंदा। हाणे लॉकडाउन में छा हाल थियो ॿारनि जो, हा छॾे छॾियो सभु ॿारनि, मोबाइल हलाइण लॻा बढ़िया। हाणे जेॾीमहिल यादि पई अचे स्कूल खुलण वारो आहे त वीचारा रोअण लॻा। असांजी अंबला चए पई मूंखे मोकिलींदो, मां साओ करे जोर जोर सां खंगंदमि वञी, अहिड़ो मैडम पाण ई बजाए कढंदी, चवंदी वञु, ॿियनि खे बि न कोरोना थी वञे, तूं वञु घर आराम कर। चओ जय श्री कृष्ण। त ॿारनि जो मन नथो लॻे, ध्यानु ॾिजो, ॿारनि जो मन नथो लॻे, पर ध्यानु ॾेई पढ़ाई था कनि, छो जो माता पिता डांटींदा ऐं फेल न थी वञा, टीचर चिल्लाए न, ॿार मज़ाक न उॾाइनि, वीचारा इन भव जे करे ध्यान सां पढ़ाई था कनि। मां तव्हां सम्झो हुनजो मन पढ़ाईअ में आहे, हुनजो मन त कुरकुरे में, मैगीअ में, टीवीअ में, छोटा भीम में, ऐं मोबाइल में लॻल पियो आहे, हुनजो मन त खेॾण में लॻल पियो आहे, पढ़ाईअ में न लॻो आहे। लेकिन पोइ बि सुठा नंबर पाए करे कीअं था पास थियनि, ध्यानु था लॻाइनि। इहो ध्यानु असां भॻवान में लॻायो। चओ जय श्री कृष्ण। ॿ ॿार त चिल्लाए चिल्लाए चवनि पिया प्रधानमंत्री खे, प्रधानमंत्री जी हे देश में वॾी विपत्ति आई आहे, तव्हां घबरायो न, तव्हां घबरायो न, असां तव्हां सां गॾु आहियूं, भले असांजी पढ़ाई बंदि थी वञे। हिकिड़ो छोरो 4 साल जो, उहो चिल्लाए चिल्लाए चए थो प्रधानमंत्री जी मां तव्हां सां गॾु आहियां, भले 7 साल बि स्कूल बंदि थी वञनि, इहा कुर्बानी मां ॾींदुमि, असां ॾींदासीं इहा कुर्बानी। छोरा अहिड़ा बदमाश, अहिड़ी चालाकी, वॾनि कलाकारनि वांगुरु था नाटक कर, हाँ वरी कुर्बानी ॾींदो की तोखे लड्डू मिलंदा बढ़िया, हाँ ख़ुशी मिलंदी स्कूल छॾण में। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। मंगलू राम रोज़ नशो कंदो। हिकु ॾींहुं ज़ाल नाराज़ थी, मंगली बाई आई ऐं प्लेट खणी करे चांहि वारी ठका कई, टुटी पई। मंगलू राम सावधान, छा थियो प्यारी, चई मां तंग थी वई आहियां, रोज़ रोज़ इहो नशो था कयो पिया, तूं छा थी सम्झे, मां कोई ॾाढा ऐश थो कयां, सुख थो वठां, हेॾे आ, छा आहे, हेॾे आ प्यारी प्लीज़, रिक्वेस्ट अथई मुंहिंजी। हिकु ढकन खणी करे पंहिंजे ज़ाल खे पीआरे छॾी। हाणे वीचारी उहा सदोरी करे पीअंदी न, ईअं मूं कीअं कौड़ो, कीअं लॻे, कीअं बढ़िया आहे न, चांहि वांगुरु मिठो आहे, लस्सीअ वांगुरु आहे, जूस वांगुरु आहे, हा कीअं थो लॻई, छी एॾी कौड़ी कीअं पीअंदा आहियो तव्हां, बसि इहो ई त मां ॾेखारणु पियो चाहियां, तूं सम्झे थी मां ऐश थो कयां, रस थो वठां, हे ज़हर कड़वा घूंट पीअंदा आहियूं असां। हाणे ॾिसो पाप करे बि माण्हू पाण खे वॾो ॾेखारींदो आहे। हरे राम। और कोई कूड़ ॻाल्हाईंदो त पाप आहे, कोई पाप करे त पाप न आहे, लेकिन जेॾी महिल कोई पाप करे अचे, छो भाई तूं हे कमु कयो, हा मां त इहो कयो, मां त चमाट हणी ॾिनीमांसि हुनखे सभिनि जे साम्हूं, मां त अपमान कयोमांसि। हा असां कूड़ न ॻाल्हाईंदा आहियूं, जेकी ॻाल्हि आहे असां सचा माण्हू आहे, माण्हुनि खे भले बुरो लॻे, और कोई पाप करे ऐं चए मां सच थो ॻाल्हायां, पाप जो उनखे पश्चाताप न आहे, पोइ बि अभिमान आहे। चओ जय श्री कृष्ण। हरे कृष्ण हे हरे। हाणे माता खे भॻवानु ज्ञान ॾिनो, माता गदगद थी वई, माता बि भक्ति करे करे एॾो द्रवित थी वई भक्तिअ में कि हैरान थींदा हुआ, माता नदीअ जो रूप बणिजी वई, उनजो शरीर ई सरिता नदी बणिजी वियो। ऐं कपिल भगवान अची विया गंगा सागर में
अज भी उते दिव्य रूप सां कपिल भगवान विराजमान आहिनि। बोलो वृंदावन बिहारी लाल की। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अत्रि महाराज जी शादी थी माता अनुसुया सां। उन्हनि भी भक्ति कई भगवान जी। उनजे साम्हूं त्रिदेव प्रकट थिया, ब्रह्मा जी, शिव जी, भगवान नारायण। हाणे ॾिसी हैरान थिया त मां त इहो कीअं भाई, मां त चयमि जेको संसार जो रचना करण वारा हलाइण वारा आहिनि, हीअ त टे टे भगवान अची विया। भगवान विष्णु सम्झी विया, चवनि था भो अत्री वयम न त्री। अरे भैया घबरायो न, टे थी करे बि असां हिकु ई आया आहियूं, टे न आया आहियूं। चई महाराज मां त तव्हांखे चङी तरह सुञाणा, त ॿुधायो कहिड़ो वरदान खपे। त चयूं मूंखे त पुत्र संतान जे रूप में प्रभु अब तव्हां ई खपो। तथास्तु। त भगवान नारायण उन्हनि वटि दत्तात्रेय रूप में प्रकट थिया। बोलो दत्तात्रेय भगवान की। और शिव भगवान जे रूप में दुर्वासा महाराज उन्हनि जे घर में प्रकट थिया। बोलो दुर्वासा जी महाराज की। ब्रह्मा जी जे रूप में चंद्र रूप में प्रकट थिया। चओ जय श्री कृष्ण। बोलो चंद्र भगवान की। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सभिनी खे संतान थी। ऐं माता सतीअ जो विवाह थियो शिव जी सां, उन्हनि खे संतान न थी। परीक्षित महाराज चयो इहो कीअं महाराज, उन्हनि खे संतान छो न थी, वो त देवी आहिनि। परम भागवत शिव भगवान उन्हनि खे संतान न थी। सुखदेव महाराज चयो हिन जे पोयों हिकिड़ी वॾी गहरी घटना आहे। महाराज लिकायो न, उहा बि ॻाल्हि ॿुधायो, उहा बि कथा ॿुधायो। ठीकु आहे, त ध्यानु ॾेई करे श्रवण कयो। बोलो गौरी शंकर भगवान की। दक्ष महाराज प्रसूति महाराज जी धीअ थी सती, जंहिंजो विवाह थियो शिव भगवान सां। ऐं देवताउनि जा अधिपति नायक बणाया विया दक्ष महाराज। त उन्हनि खे ॾाढी ख़ुशी थी। उन्हनि वॾो यज्ञ उत्सव कयो। यज्ञ में सभु देवता आया, सभु देवता भगवान भी आया। ब्रह्मा जी, शिव जी, भगवान नारायण उन यज्ञ में शामिल थिया। सभु अची विया आहिनि। ऐं आख़िरीअ में आया केरु? दक्ष महाराज। देवताउनि जा उहे नायक थिया। त जीअं ई उन्हनि प्रवेश कयो उन यज्ञ में, सभु देवताऊं उथी बीठा। 3 थिया, ब्रह्मा विष्णु महेश। अभिमान अची वियो दक्ष में, हा मां देवताउनि जो नायक आहियां, अध्यक्ष आहियां, मजाक थोड़ी आहे, सभापति आहियां। लेकिन सभु उथी बीठा आहिनि। हा हा बढ़िया बढ़िया बढ़िया। टिनि ते नज़र पई ब्रह्मा विष्णु महेश। हा हे छो वेठा आहिनि? जीअं नज़र पई ब्रह्मा जी ते, अरे त पंहिंजा पिताजी। हा प्रणाम प्रणाम, ठीकु आहे। जीअं नज़र पई नारायण भगवान ते, त दादाजी आहिनि भैया। हाँ बाप के भी बाप, सब कुछ हैं आप, काई ॻाल्हि न आहे। शिव भगवान ते नज़र आई त उन्हनि खे परमात्मा रूप न ॾिठई, भगवत स्वरूप न ॾिठई। शिव भगवान खे पंहिंजे कंहिं रूप में ॾिठई? न्याणे जे रूप में। हे त दामाद बाबू आहिनि, मां ससुर आहियां। हाँ ईअं हूंदो आहे ॼाणो, ससुर आयो आहे उथी नथो बीहे। और शिव भगवान त ओहो तुम पुनी राम राम, ॾींहं राति राम राम करण वारा, ॾींहं राति। हे त राममय हा, उन्हनि जे अंदरि थोरी आहे मान अपमान सम्मान, कुझु कोन्हे। न की कंहिंजो कुझु अपमान था चवनि, उहो त राममय लीन हा, राम जी में वेठा ई हा। लेकिन इहा ॻाल्हि सम्झ में न आई दक्ष खे। उल्टो अहंकार आयो, अभिमान आयो, गुस्सो अची वियो। ऐं अची करे चवणु लॻो, ॿुधो भाई सभु सभासदो ध्यान सां, मां छा थो चवां पियो। सभासद हैरान, भैया सभापति भाषण त आख़िरीअ में थींदो आहे। हाँ इहे आख़िरीअ में ॾींदा आहिनि, हे पहिरियों ई कीअं था भाषण ॾियनि। न न हाणे मां पहिरियों ई ॻाल्हाईंदुमि। इन सभा में वॾा वॾा देवता आया आहिनि, वॾा वॾा महान देवता आया आहिनि। साक्षात भगवान नारायण जी, ब्रह्मा जी वेठा आहिनि। लेकिन हिन सभा में हिकिड़ो अधर्मी माण्हू वेठो आहे, जंहिंमें शिष्टाचार कोन्हे, सदाचार कोन्हे, अहिड़ो माण्हू वेठो आहे। देवता हैरान, हिन सभा में, भगवान जी सभा में, देवताउनि जी सभा में अहिड़ो केरु अची वियो भैया? कंहिंजे लाइ था चओ तव्हां? अरे हे बंदर जहिड़ी जंहिंजी अखियूं, हरे राम, बंदर जहिड़ी अखियूं कंहिंजी? अरे हे अमंगल वेश न आहे जंहिंजो, छा चइजे, पंहिंजो ई ॼाणो आहे। हे शंकर,
बोलो गौरी शंकर भगवान की। ईअं तो ॻाल्हाए। अरे साईं छा था ॻाल्हायो, होश में आयो? पंहिंजे न्याणीअ जी तव्हां शादी कराई आहे, उहो ई त दुख आहे। काथे मुंहिंजी न्याणी सती, ओहो मृगलोचना, हे मरकट लोचन, मरकट बंदर खे चइबो आहे। भगवान मुस्कुराइनि था, कुझु नथा चवनि। भगवान जा घण आग बबूला थी विया। भगवान इशारो, भैया ससुराल जी ॻाल्हियूं ॿुधणियूं पवंदियूं, चुपचाप वियो, आराम सां वियो। नंदी जीअ खे गुस्सो अची वियो, सभु क्रोध में भगवान विहारे छॾियो, लेकिन एतिरे ते रुकियो न, अपमान कंदो वञे शिव भगवान जो। चओ जय श्री कृष्ण। भगवान जा जेके गण हुया, हिकु गण उथी वेठो, घटि वधि ॻाल्हाई ॾाढो, ख़बरदार, हे छा तूं मूर्खता में दक्ष ॻाल्हाईंदो तो वञे, ख़बरदार, भगवान जी आज्ञा न आहे न त हिते मज़ो चखाए छॾियऊं। चओ जय श्री कृष्ण। हाणे त गणनि खे बि उन्हनि घटि वधि ॻाल्हाए छॾियो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण गोपाल वासुदेव, दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। मां शाप तो जा शिव भगवान खे, इन्हनि खे यज्ञ में कोई हिस्सो न मिलंदो। चओ हरे राम। हाणे जो भगवान जे गणनि ॿुधो कि भगवान असांजे आशुतोष खे शाप, उथी करे उन बि शाप ॾेई छॾियो भगवान जे भक्त, मां बि तोखे शाप तो जा दक्ष। तू छा सम्झी वेठो आहे पाण खे? आशुतोष और डरदानी कालस्य काल महाकाल, कुझु नथा चवनि, तूं ॻाल्हाईंदो तो वञे, मां तोखे शाप तो ॾियां। तूं छाजी बक लॻाए वेठो आहे? तोखे बकरे जो सिर लॻंदो। हरे राम। हाणे हुन जे पक्ष में जेके हुया दक्ष जे, उहो थी करे चवण लॻा, अरे छा हे अनर्गल तव्हां ॻाल्हाईंदा था वञो, असां तव्हांखे शाप था ॾियूं, तव्हां पाखंडी थी वञो। अच्छा, शिवगणनि खे शाप, पाखंडी, असां तव्हांखे शाप था ॾियूं, तव्हां सर्वभक्षी थी वञो। भोले बाबा चयूं राम 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 राम, हे यज्ञ समारोह आहे कि शाप समारोह आहे? भैया असां ई निकिरी था वञूं, हाँ असां ई निकिरी था वञूं, जंहिंजे करे लड़ाई झगड़ा था थियनि। भोले बाबा चुपचाप निकिरी विया। ओॾी महिल त झगड़ो शांति थियो, लेकिन शाप ते शाप लॻी विया। चओ जय श्री कृष्ण। इहा ॻाल्हि गुज़री वई। भोलेनाथ माता सतीअ खे बि इहा ॻाल्हि न ॿुधाई। ॾिसो अॼुकल्ह जा माण्हू थोरो सो मान अपमान थिए, हाँ त तलाक ते नौबत अची वेंदी आहे, लड़ाई झगड़नि ते हत्याऊं थी वेंदियूं। हो त भगवान साक्षात एॾो वॾो अपमान तिरस्कार, ऐं पंहिंजी धर्म पत्नी जंहिंजे पीउ अहिड़ा वचन चया, उनखे कुझु ॿुधायो तक कोन भगवान की भाई हे मेटर थी वियो आहे, हीअ ॻाल्हि थी वई आहे, हेॾी वॾी घटना थी वई आहे। उअं ई राम राम प्रेम सां राम कथा था ॿुधाइनि। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, भोले बाबा माता सती वेठा हुआ, आकाश में विमान वञी रहिया साध संगत जी। माता सतीअ ध्यानु कयो, अरे त मुंहिंजे पिता में वरी यज्ञ तो थिए पियो, वॾा यज्ञ थियण वारा आहिनि। चवंदा आहिनि दक्ष वरी भगवान खे अपमान करण जे लाइ उहो यज्ञ समारोह कयो ऐं शिव भगवान जो स्थान न रखियो जानबूझ करे। अहिड़े यज्ञ में भगवान असांजा नारायण न विया, ब्रह्मा जी बि न विया। चओ जय श्री कृष्ण। जाते शिव जी जो स्थान कोन्हे, भाव श्रद्धा कोन्हे, उते भगवान नारायण बि न ईंदा, ब्रह्मा जी बि न ईंदा। यादि रखिजो, जेके शिव जी खे मञनि भगवान कृष्ण खे न मञनि, जेके कृष्ण खे मञनि त शिव जी खे न मञनि, उन ते ॿई देव राजी न थींदा। शिव ई त भक्ति आहिनि, भगवान जे तरफ़ पहुचण जा द्वार। हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। माता सती चयो प्रभु ख़बर तो ये विमान काॾे था वञनि, सभु मथां हवाई जहाज हेलीकॉप्टर जेके उॾामी करे वञनि था। भगवान मुस्कुराइनि था, हा देवी पतो आहे यज्ञ तव्हांजे पिता वटि, हलो न प्रभु असां बि हलूं। भगवान चवनि था न देवी, भगवान त अंतर्यामी आहे, ईअं नथा चवनि त उते तिरस्कार आहे। मूंखे जलाइण जे लाइ उन्हनि कयो आहे, लेकिन उहो त शिव भगवान आहिनि जंहिंजो नालो वठण सां द्वेष जलन ईर्ष्या निकिरी वेंदा आहिनि। चवनि था न, ॾिसो जाते प्रेम न हुजे, जाते निमंत्रण न हुजे उते न वञणु खपे देवी, ऐं जाते प्रेम हुजे भाव हुजे उते बिना निमंत्रण जे बि वञणु खपे। प्रभु तव्हां छा था चओ पिया? इहो हीअ त पिता जो घरु आहे, उते त बिना सॾु कराए बि वञिबो आहे। न न देवी न वञणु खपे। माता सतीअ खे पतो पइजी वियो, अच्छा ओ
मां सम्झियुमि सहुरे ऐं न्याणे जी लड़ाई थी इन करे नथा हलो पिया, भुलिजी वञो न प्रभु। भॻवानु चवनि था मुंहिंजे मन में काई ॻाल्हि न आहे देवी, लेकिन पोइ बि वञणु सही न आहे। तॾहिं बि माता सती जिद कई, अच्छा प्रभु मूंखे आज्ञा जो मां वञा, मूंखे सही त नथो लॻे देवी, मां त वञा, पोइ तूं जिद थी करे त भले वञ। चओ हरे राम। सेवा में हिकु ॿ गण ॾिना भॻवानु, कुझु गण गॾु विया, माता सती वई। पिता जे यज्ञ में जीअं पहुती त सभिनि खां पहिरियों यज्ञ जा भाग हूंदा आहिनि, हिन देवता जो, वरुण देवता जो, अग्नि देवता जो, सूर्य देवता जो, चंद्र देवता जो, सभिनि जा अलॻि अलॻि स्थान हूंदा आहिनि। नंढे नंढे देवताउनि जा स्थान आहे, शिव भॻवान जो स्थान कोन्हे। अखियुनि में आंसू अची विया, रोअण लॻी, सभु मजाक था कनि, छो भला अकेली आई आहे, भगवान महादेव न आया। भेनर भी मजाक थी करन, अरे अची है अची है, अरे छो जीजाजी काथे आहिनि, हाँ उहे न आया छा। सादर प्रेम सां हिकिड़ी माता मिली, जननी, आहा, उन्हें गले लगायो, पुट ख़ुशि आहे बढ़िया। न माता, जाते पतीअ जो सम्मान कोन्हे, स्थान कोन्हे, उते कोई स्त्री कीअं ख़ुशि रहंदी। साध्वी पतिव्रता देवी ॾाढो दुखी थी, पीड़ित थी, ऐं सभिनी देवताउनि जे साम्हूं माता घोषणा कई त हे देवी देवताओ, ऋषि मुनि, संत भक्त महात्माओ, हे सूर्य देव, हे चंद्र देव, हे भगवान नारायण ब्रह्मा जी, सभिनि खे साक्षी मञी करे मां इहा ॻाल्हि चवां थी कि जाते शिवजीअ जी भक्ति कोन्हे, शिवजीअ जो स्थान कोन्हे, शिवजीअ जो आदर सम्मान कोन्हे, उहो कोई बि शुभ कार्य संपन्न नथो थी सघे। हे यज्ञ निष्फल आहे। ऐं जाते मुंहिंजे पतीअ जो स्थान नाहे, उते मां अॼु ॾाढी दुखी थी आहियां, द्रवित थी आहियां, पीड़ित थी आहियां। ऐं मूंखे हिकु ई ॻाल्हि जो मलाल आहे, दुख आहे कि मां अहिड़े पिता मां जनम वरितो जेको शिव द्रोही आहे, शिव भक्त न आहे। ओहो, शिव तत्व खे, मुंहिंजे भॻवान खे मुंहिंजा पिता सुञाणे न सघिया। अहिड़े शरीर खे मां न रखंदसि जेको अभक्त जे शरीर मां प्रकट थियो आहे। इन करे हिन ई यज्ञ में अॼु मां पंहिंजी स्वाहा कंदमि। अॼु चांवर, अक्षत, इन्हनि जी आहुति न, पंहिंजो पाण जी आहुति थी विझां। योग अग्नि प्रकट कई माता पार्वती, ऐं उन सां पंहिंजो पाण खे स्वाहा करे छॾियो। बोलो सती माता की जय। ॾिसंदा रहिजी विया सभु, भॻवान जा गण सम्झी न सघिया हे छा थियो। क्षण में माता इहा लीला करे छॾी। हाणे जो गुस्सो आयो गणनि खे, हेॾे नारद महाराज तुरंत शिव भॻवान खे ख़बर ॾिनी कि प्रभु ॾाढो बुरो समाचार आहे, माता सती सच में सती थियव। शिव भॻवान क्रोधित थिया, जटा में हिकिड़ो केश उखाड़ियो, वीरभद्र प्रकट थिया। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। वीरभद्र वया गण गॾु वठी करे ऐं वञी करे उते अहिड़ो उत्पात मचायूं, हाहाकार मचाए छॾियऊं, यज्ञ कुंड विध्वंस करे छॾियऊं, खेरणी उल्टाए छॾियऊं, टुबियूं ॼण लॻा हुन में, पकड़े पकड़े करे सभिनि जी सत्यानाश करण लॻा। भृगु ऋषि मिलिया, अच्छा शिवजी जो अपमान थिए पियो, ॾाढ़ी पिया हिलायो, ॾाढ़ी पकड़े नोचे छॾियऊं उनजी। चओ हरे राम। पूषा साम्हूं अची विया, पूषा देवता, अच्छा शिवजी जो अपमान थिए पियो न भैया, हे ॾंद कढी खिलनि पिया। वीरभद्र जी ॾंद कढी करे पकड़ियो गणनि उन्हनि खे खणी अहिड़ो ठौंशो ठका कयूं, 32 ई ॿाहिरि आयो, लाल कयो झूलेलाल। हरे कृष्ण। भग देवता ये अखियूं पिया तरेरनि, शिव भॻवान जे अपमान महिल अखियूं घुमाइनि पिया, बढ़िया अखियूं नोचे कढी छॾियऊं उन जूं। असली जड़ काथे आहे, चयो दक्ष बीठो अथव साम्हूं, पकड़े करे उनजो सर कटणु चाहियूं, नथो कटिजे त यज्ञ पशुअ जी जीअं बलि ॾिबी आहे, पकड़े करे उन जो बि मस्तक स्वाहा कटे करे यज्ञ में विझी छॾियो। हाहाकार मचियो। बाक़ी जेके देवता हुया उहे शिव गणनि खां जान बचाए करे सिधो 18 4 22 यानी 9 2 11 जी डबल स्पीड में भॼी विया। सम्झो था। हरे कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपा। सब स्तब्ध रहिजी विया। हाणे छा कजे, सम्झ में नथो अचे। काफ़ी देर त वीचारा हैरान परेशान।
पोइ संत ॿुधायो त भैया हो भोले बाबा त अरे उनखे कोई प्रेम सां वंदना करे हथ जोड़े त परलय रोके छॾनि महाराज। तव्हां केवल उन्हनि जो क्रोध ॾिठो आहे, केवल उन्हनि जो टियों नेत्र ॾिठो आहे त उन्हनि जा 4 सेवक आया आहिनि, उन्हनि जी आराधना कयो सचे दिलि सां। हाणे सभु ऋषि मुनि संत भक्त महात्मा देवता सभु मिली करे लंबी लंबी दंडौत कनि, श्रद्धा सां हथ जोड़ी करे स्तुति आराधना कयूं। भोले बाबा राजी थिया। चओ जय श्री कृष्ण। बाबा तव्हां हलो हाणे कृपा कयो। चई असां छा हलूं, असांखे त चए तूं शाप ॾिनो अथऊं यज्ञ में हिसो ई न मिलंदो असांखे, नथा हलूं असां। चयूं न न, सभु देवताउनि मिली करे निश्चय कयो आहे कि हाणे यज्ञ में जेको बि हिसो बचंदो उन जो अधिकार तव्हांखे ई आहे प्रभु। राजी थिया भगवान शिव जी आया। चयूं प्रभु हाणे कीअं कजे, सभु उलट पुलट कम थी विया आहिनि, काई ॻाल्हि न, सभु ठीकु थी वेंदो। थी भृगु देवता जी त ॾाढ़ी कटे छॾी अथऊं, नंढी नंढी ॾाढ़ीअ सां कमु हलाए वठंदा, फ्रेंच कट रखंदा आहिनि माण्हू। हा चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। महाराज पूषा देवता आहिनि, हिननि जा ॾंद ई तव्हांजे गणनि ॿाहिरि कढी छॾिया आहिनि। चओ हरे कृष्ण। अहिड़ी विज्ञान पुराणे ज़माने जी काई ॻाल्हि न आहे। हे यजमान जे ॾंदनि सां खाईंदा, ॿुधी अथव अहिड़ी विज्ञान, यजमान जे ॾंदनि जे प्रयोग सां हे खाईंदा। हे हरे महाराज हिन जी त अखियूं कढी छॾी अथऊं भगदेवता जूं, भगदेवता जी अखियूं हा कढी छॾी अथऊं, काई ॻाल्हि न आहे। हे मित्र देवता जी अखियुनि खां ॾिसंदा। हा हलो हे त बढ़िया थियो, हे कम राज थिया। पर महाराज हिकिड़ी वॾी समस्या आहे। कहिड़ी? तव्हांजा ससुर साहिब जो मस्तक ई कटे छॾियो अथऊं। अच्छा त हिकु कमु कयो, हिननि खे बकरे जो सिर लॻाए छॾियो, बकरे जो सिर लॻायो। भक्त जो वचन सचो कयो भॻवानु। हाणे बकरे जे सिर में आया, केवल सिर न आयो, होश बि ठिकाने अची वियो, सम्झ में अची वियो शिव भॻवान जी महिमा। हाणे बकरे जे सिर में भॻवानु शिव जी स्तुति था कनि पिया। त मुंहुं मों जेको महाराज स्वामी तव्हांखे कराईंदा आहिनि भूम छा छा कराईंदा आहिनि, ईअं वाणी निकिरणु लॻी। तॾहिं खां पोइ वरी भॻवान जी बम बम कीर्तन भक्ति आरंभ थी वई। बम 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 चवंदा आहिनि न। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे अकड़ बम बम बकड़ बम बम मकड़ बम 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 लहरी। हे अकड़ बम बम बबम बम बम बबम बम 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 लहरी। हे अकड़ बम बम बबम बम बम बबम बम 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 लहरी। हे अकड़ बम बम बगड़ बम बम बगड़ बम 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 लहरी। हे अकड़ बम बम बबम बम बम बबम बम 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 लहरे। अकड़ बम बम बगड़ बम 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 लहरे। अहिड़ा अहिड़ा भगवान जा आशुतोष जा नाला खयूं, भगवान खिलण लॻा। तॾहिं हाणे बि अहिड़ा अहिड़ा शब्द कढी करे भोलेनाथ खे भक्त खिलाईंदा रहंदा आहिनि। बोलो गौरी शंकर भगवान की।